अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी अलाट में सतार सुरैमा जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां हिकु अहम मोड़ ते ॻाल्हाईंदासीं, मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। उहो मौज़ू आहे त जिदत आहे छा। हाणे आम तौर ते कुझु अहिड़ा सवाल हूंदा आहिनि जेके नौजवाननि खे मुंझाईंदा आहिनि त मिसाल तौरु जिदत ऐं जदीदत में फ़र्क़ु कहिड़ो आहे, असांजा नौजवान मुंझी पवंदा। सो उनजे लाइ मां हिकिड़ी मुख़्तसिर वीडियो ठाहियां पियो त जीअं थोरो हिकिड़ो स्केच उन्हनि जे ज़हन में क्लियर थिए त जिदत आहे छा ऐं जदीदत आहे छा। बुनियादी तौर ते जॾहिं असां जिदत जी ॻाल्हि था कयूं त जिदत चइबो आहे अॻु मौजूदु कंहिं शइ में नई शइ जो इज़ाफ़ो, यानी नवाण। अॻु मौजूदु रवायत में हिकु नए सिलसिले जो इज़ाफ़ो, उनखे असां चवंदा आहियूं जिदत। जिदत जी माना आहे नवाण, ठीकु आहे, अनोखोपण। हाणे जॾहिं असां जिदत जी ॻाल्हि था कयूं त असां जेकॾहिं फ़र्ज़ु कयो हलूं था सूमरनि जे दौर ते, त सूमरनि जे दौर में असांखे गाह गिनान ऐं ॻीच मिलनि था। हाणे असां चऊं था त समा दौर सूमरनि जे दौर जी भेट में वधीक जिदत वारो रहियो। यकीनन जिदत वारो रहियो, छो त इन में नवाण रही। गाह ख़तमु थियो त उन जी जाइ ते असांखे आहिस्ते आहिस्ते दूहो सुरठो आयो। गिनान ख़तमु थियो त अॻिते हली वरी ॿियूं सिन्फ़ूं आयूं। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो नवाण आई। असांखे तव्हां ॾिसंदो त सूमरनि जे दौर जे सिन्फ़ुनि में ऐं समा दौर जे सिन्फ़ुनि में फ़र्क़ु आहे, यानी उन दौर जे अदब में हिकिड़ी नवाण आई, जिदत आई समा दौर में। वरी अॻिते हलूं था पिया, मिसाल असां अचूं था कलोड़नि जे दौर में। कलोड़नि जे दौर में असां लतीफ़ साईं खे ॾिसूं था त लतीफ़ साईं ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी जिदत आहे पंहिंजे फ़िक्र में, पंहिंजी हयत में। माना फ़नी ऐं फ़िक्री हवाले सां असां कलोड़नि जे दौर जी शाइरी खे ॾिसंदासीं त उहा असांखे जिदत सां भरपूर नज़र ईंदी। ऐं असांखे लतीफ़ साईं नुमाया थी बीठो नज़र अचे थो पियो, पंहिंजी ॿोलीअ में, पंहिंजे फ़िक्र में, पंहिंजे फ़लसफ़े में, पंहिंजी हयत में, उनजे तजुर्बनि में, वाईअ में, बेत में। हाणे असांखे लतीफ़ साईं जिदत सां भरपूर नज़र अचे थो पियो। ईअं वरी असां ईअं तव्हां ॾिसंदो त कलोड़नि जे दौर में वरी सिन्फ़ूं बि ॿियूं आयूं। अरूज़ी दौरु शुरू थियो त अरूज़ हिकिड़ी वरी नई नवाण खणी आयो, नवां घाड़ेटा खणी आयो, नवां फॉर्मेट ऐं नयूं सिन्फ़ूं खणी आयो। त इहा नवाण थी वई। अॻु जी भेट में वरी हिन में हिकिड़ी नई शइ जो वाधारो थियो। कलोड़नि जे दौर खां पोइ टालपुरनि जे दौर में तव्हां ॾिसंदो त वरी सिन्फ़ुनि में तब्दीली आई। घड़ोलीअ जो वजूद अमल में आयो, माझीअड़ो वजूद में अमल आयो। अहिड़े तरीक़े सां सचल साईं काफ़ीअ में नवां तजुर्बा कया, सचल साईं ग़ज़ल में तजुर्बा कया। ईअं असांखे माझीअड़ो ऐं इहे जेके नयूं तख़लीक़ूं बि नज़र अचनि थियूं, सिन्फ़ूं नज़र अचनि थियूं। त यानी इहा हिकिड़ी टालपुरनि जे दौर में जिदत आई। ईअं वरी जिदत आहिस्ते आहिस्ते वधंदी वई। ईअं अंग्रेज़नि जो दौरु, इब्तिदा जो दौरु, पोइ वरी अंग्रेज़नि खां पोइ जो दौरु, ईअं हिकिड़ी जिदत ईंदी वई। त असां चवंदासीं त जिदत बेसिकली हिकिड़ो रवैयो आहे ऐं हिकिड़ो लाड़ो आहे, जंहिंजे बुनियाद ते अॻु मौजूदु शयुनि में कुझु नयुनि शयुनि जो इज़ाफ़ो थिए थो, फ़नी हवाले सां, थोरे फ़िक्री हवाले सां, जीअं मां तव्हांखे मिसाल ॾेई सम्झायो। पर जॾहिं जदीदत जी ॻाल्हि था कयूं त जदीदत हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ो फ़िक्र आहे जेको अंग्रेज़ी अदब मां असां वटि आयो। ऐं मुख़्तलिफ़ अदबी तारीख़ुनि में जॾहिं लाड़ा पढ़ूं था पिया त उन में असांखे ईअं नज़र अचे थो त जदीदत जो जेको लाड़ो आहे या तहरीक आहे, उहा असांखे अंग्रेज़ी अदब जी मारिफत आई ऐं उहा बाक़ाइदा हिकिड़े टाइम पीरियड में हुई। हाणे जदीदत जेका आहे उहा उनजा असां वटि शाइर आहिनि, उनजा असां वटि नसर नवेस आहिनि। ऐं जदीदत जो जेको तालुक़ु आहे उहो असांखे ईअं सम्झो त तरक़ी पसंदि जेका तहरीक आहे उन जे ज़िद में असांखे हीअ जदीदत जी तहरीक नज़र अचे थी। यानी ईअं सम्झो त हीअ 70s जो इरा असां ॻणियूं था, 70s जे इरा जी ॻाल्हि था कयूं पिया जॾहिं जदीदत जी तहरीक जी असां ॻाल्हि था कयूं। इन खां अॻु जॾहिं असां तरक़ी पसंदि ॻाल्हि कईसीं तहरीक जी, त तरक़ी पसंदि तहरीक यानी ख़ारिजी कैफ़ियतुनि जो इज़हार, माण्हुनि जे मसइलनि जी ॻाल्हि, इज्तिमा जे मसइलनि जी ॻाल्हि, अवाम जे मसइलनि जी ॻाल्हि, ॾुतड़ियल ऐं पीढ़ियल तबिक़नि जी ॻाल्हि, ऐं कहाणियुनि में बि ॾुतड़ियल ऐं पीढ़ियल तबिक़नि जी ॻाल्हि, ऐं शाइरीअ में बि ॾुतड़ियल ऐं पीढ़ियल तबिक़नि जी ॻाल्हि, मज़ाहमती फ़िक्र जी ॻाल्हि, ऐं धरती धणियुनि ऐं धरतियुनि जे माण्हुनि जी ॻाल्हि, मज़लूमनि जी ॻाल्हि, ज़ालिम ख़िलाफ़ु विढ़ण जी ॻाल्हि, ज़ालिम ख़िलाफ़ु लिखण जी ॻाल्हि। यानी हीअ तरक़ी पसंदि तहरीक जो जेको बि लिटरेचर आहे तव्हां ईअं ॾिसंदो। जदीदत वारो जेको एलिमेंट आहे उन में वरी जदीदत जे कहाणीकारनि या शाइरनि इहो ॾिठो त भई
हर शइ त ख़ारिजी कैफ़ियत जो इज़हार न आहे, दाख़िली कैफ़ियत बि त का शइ आहे। माण्हू जो अंदरि, माण्हू जी पंहिंजी ज़ात, माण्हू जे अंदर जी भञटाह, माण्हूअ जी वेगाणप, माण्हू जी अकेलाई, माण्हूअ जी पंहिंजूं नफ़सानी ख़्वाहिशूं, माण्हू जो पंहिंजूं ज़हनी जेके मुंझारा आहिनि, उहे उन ते केरु लिखंदो आख़िर? त ईअं ॼण त उन तरक़ी पसंद तहरीक जे या तरक़ी पसंद अप्रोच जे, तरक़ी पसंद फ़िक्र जे, तरक़ी पसंद धारा जे उबतड़ हिकिड़ी नई धारा जनम वरितो, जंहिंखे असां जदीदत था चऊं पिया, जंहिंमें कहाणीकार हुजनि या शाइर उन्हनि फ़र्द जी दाख़िली कैफ़ियतुनि जे इज़हार खे नुमाया कयो। यानी फ़र्द जी अंदरूनी पीड़ा, दाख़िली पीड़ा, नफ़सियाती मुंझारा, ज़हनी मुंझारा, जिनसी तशनगी, जिनसी मौज़ूअ, इहे सभु ॼण त जदीदियत जे लेखकनि, शाइरनि तोड़े नसुर नवीसनि पंहिंजी तहरीरुनि में समाया। अहिड़े तरीक़े सां फ़र्द जी ॻाल्हि थी, ज़ात जी ॻाल्हि थी, माण्हू जे वजूद जे इसरार जी ॻाल्हि थी, माना वजूदियत जी ॻाल्हि, इज़हारियत जी ॻाल्हि, सररियलिज़म जी ॻाल्हि, उहा बि हिन वजूदियत वारी जेको लाड़ो आहे, तहरीक आहे, उन जे ज़िमरे में अचनि थियूं पियो। इन ते अॻिते हली असां डिटेल में ॻाल्हाईंदासीं, पर हिते मुख़्तसिर तव्हांखे हिकिड़ो मूं ॾिनो त जिदत हर दौर में रही आहे, अॼु बि जिदत रही आहे ऐं पुराणे दौर में बि रही आहे। कंहिं जिदत जो कंहिं हिकिड़े टाइम राज सां, कंहिं हिकिड़े दौर सां वास्तो न आहे, कंहिं हिकिड़ी तारीख़ सां वास्तो न आहे। इहो हिकिड़ो रवैयो आहे जेको हलंदो पियो अचे, जीअं सुमरनि जे दौर खां असां ॻाल्हि कंदा आयासीं ऐं अॻिते ताईं कंदा आयासीं। जॾहिं त जदीदत जो हिकिड़ो टाइम पीरियड आहे, हिकिड़ी तहरीक आहे, अंग्रेज़ी अदब मां हिते तहरीक सिंधी अदब में आई, सिंध में जदीदत जा कहाणीकार पैदा थिया, सिंध में जदीदत जा शाइर पैदा थिया। सिंध जे जदीदत में कहाणीकारनि में असां जॾहिं ॾिसूं था त माणिक जो नालो मिले थो पियो, जंहिं लुड़ंदड़ नस्ल लिखियो, जंहिं हवेलीअ जा राज़ लिखियो, जंहिं वजूद जी वार्ताउनि ते लिखियो ऐं वजूद जे कैफ़ियुनि ते लिखियो, पंहिंजी ज़िंदगीअ ते सवाल उथारिया, पंहिंजी अंदरूनी भञटाह खे पसायो पंहिंजी तहरीरुनि में। अहिड़े तरीक़े सां मुश्ताक शुरू आहे, शौकत हुसैन शुरू आहे, मदद अली सिंधी साहिबु आहे, इहे असांजा जदीदत जा कहाणीकार मौजूदु आहिनि। जिन नूरुल्लाह शाह आहे, ख़ैरुनिसा जाफ़री आहे। अहिड़े तरीक़े सां ही हिकिड़ो पूरो इरा आहे जंहिंमें असांजी जदीदत जो किस्सो आहे। पोइ वरी पोस्ट मॉडर्निज़म जो दौरु, जदीदत पुॼाणा, वेठकियत पुॼाणा, ही वरी अलॻि किस्सा आहिनि जिन ते वरी अॻिते ॻाल्हाईंदासीं। उमेदु आहे त अव्हां यकीननि मां हीअ ॻाल्हि इंतिहाई मुख़्तसिर कई आहे, अव्हांखे इन्हनि कॉन्सेप्ट्स खे डीप में पढ़णो पवंदो ऐं इन जे लाइ खोड़ सारा किताब मौजूदु आहिनि। सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र डॉक्टर गफ़ूर मेमन साहिब जो मौजूदु आहे। सिंधी अदब में तहरीकूं ऐं लाड़ा साजिदा परवीन जो किताबु आहे, उन ते तव्हां गौर कयो। मुख़्तियार मलाह साहिब जा किताब आहिनि जेके उन में तव्हांखे हीअ जेके लाड़ा आहिनि सिंधी अदब में तहरीकूं, इहे तव्हांखे मिलंदियूं ऐं इन ते तव्हांखे बाक़ाइदा हिकिड़े भरपूर नमूने सां अभ्यास करिणो आहे। सो उमेदु आहे त तव्हांखे हीउ प्रोग्राम वणियो हूंदो। मोकिलाणी न आहे जॾहिं पेर ते